ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। टंडियल हयार मां रात जे ऊंदाहीअ में आबपाशी अमले पारां मुबैना ॾोकण नेवज़ पाणी विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। चिनासी नवां खे अहम ख़बरूं पिया। टंडियल हयार मां आबादगारनि खे कलाकनि जे हिसाब सां शाख मां वंझू हणी पाणी विकिरो कयो वञे थो। आवाज़ न्यूज़ नसीर सब डिवीज़न मां निकिरंदड़ टंडोल हयार 2 शाख मां वंझी पाणी विकिरो करण जा फुटेजिस हथ करे वरिता आहिनि। मुंड जे आबादगारनि खे पाणी विकिरो करण करे पुछड़ी में पाणी न पहुचण सबब फसल सुकण लॻो आहे। अहम ख़बर खां नासिर नवां खे आगाह कयूं पिया। टंडियल हयार में रात जी ऊंदाही में आबपाशी अमले पारां मुबैना ॾोकण नेवज़ पाणी विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। जी ॻाल्हि आहे इहा जेकॾहिं हीअ ॻाल्हि साम्हूं आई आहे टंडियल हयार मां, पर मुख़्तलिफ़ ज़िलनि मुख़्तलिफ़ शाखुनि ऐं वाहन जो जेको पाणी आहे उहो या त बासर आबादगार ऐं वॾा आबादगार चोरी करे वञनि था। नूलियूं ऐं वंझूं लॻाए उहे मशीनूं लॻाए ऐं सरेआम पाणी जेके हिन से चोरी कंदा रहनि था, जंहिंजे करे जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उहे सदाईं वीचारा सूरनि में हूंदा आहिनि। टंडियल हयार मां आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां जेको हीउ इंकशाफ थियो आहे, इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुलु अली रज़ा, ॿुधायो त टंडियल हयार में राति जी ऊंदाही में इरिगेशन अमले पारां मुबैना ॾोकड़ नेवज़ जेको आहे पाणी विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। और ॿुधायो त आबादगारनि खे कलाकनि जे हिसाब सां शाख मां वंझू हणी पाणी विकिरो कयो वञे थो। और ॿुधायो त नसीरवा सब डिवीज़न मां निकिरंदड़ टंडोला 2 शाख मां वंझी हणी हिन वक़्तु जेको आहे उतां पाणी चोरी कयो पियो वञे। ऐं ज़रियनि खां मालूम थियो आहे त पाणी चोरी कंदड़ जेके आबादगार आहिनि उन ते हिन वक़्तु जेकी आहे इरिगेशन जेको आहे लेटर जारी कयो आहे, जंहिंमें 3 आबादगारनि ते केस दाख़िल करण लाइ लिखियो वियो आहे। ऐं उहो लेटर जेको आहे हिन वक़्तु जेको मुज़किरा थाणो आहे, हद जो थाणो आहे, उते उहो लेटर मौजूदु आहे। पर 2 खां 3 कलाक गुज़री वञण जे बावजूदु अञा ताईं को बि FIR दाख़िल न थी सघी आहे। ज़रिए खां इहो मालूम थियो आहे त आबादगारनि ऐं जेकी इरिगेशन अमलो आहे उन में हिन वक़्तु ताईं डील थियण जो इंकशाफ पूरो थियो आहे। पर ॿुधायो त मुंहिंजी आबादगार जेके आहिनि उहे वंझू हणी जेको पाणी चोरी करण खां पोइ जी पुछड़ी जा आबादगार आहिनि ॾाढा सख़्तु परेशानी में मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पुछड़ी जो जेको फसल आहे सुकी रहियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ग़ुलाम रसूल तफ़सील खां आगाह करण जे लाइ।